नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त सिंध मलाह यूथ फॉरम ज़िले क़शमोर एक्ट क़ंधकोट जे चूंडजी आयल उहदेदारनि जे मान में नेशनल प्रेस क्लब घोसपुर में तकरीब कोठाई हुई, जिते सिंध जे मलाह यूथ फॉरम जे ज़िले क़शमोर एक्ट क़ंधकोट जे इलेक्शन में कामयाब थियल तमाम उहदेदारनि, मेंबरनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। चूंडजी आयल सिंध मलाह फॉरम यूथ जे सदर सीनियर सहाफ़ी मोहम्मद रमज़ान मीरानी, सिंध मलाह फॉरम जे अॻुवाण तोड़े क़शमोर ज़िले जे सहाफ़ियुनि प्रेस क्लब पहुची अजरकूं पारायूं मुबारकूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते सिंध मलाह फॉरम जे अॻुवाण ऐं मोज़िज़िन सरदार ज़ादा मीर अली खान संदराणी, मरकज़ी सदर आफ्ताब अहमद मीरानी, बशीर अहमद मीरानी, अली हैदर, अब्दुल हमीद मीरानी जो चवणु हो त कामयाब थींदड़ सभिनी उहदेदारनि मां उमीद आहे त मलाह बिरादरी जे माण्हुनि समेत हर इंसान जी हर मुमकिन मदद कंदा ऐं बिरादरी जे माण्हुनि जी तरक्की में अहम किरदार अदा कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।